पाकिस्तान पीपल्स पार्टी के MPA मीर अला बख्श खान टालपुर, मीर इरफान अली टालपुर ऐं ॿियनि अॻवाननि ॻोठ ॾाओ कोहली पहुची मक़तूल कैलाश कोहली जे तॾे ते वारसनि सां ताज़ियत कई। उन मौक़े ते MPA मीर अला बख्श टालपुर मक़तूल जे वालिद चेतन कोहलीअ खे ₹1 लख माली मदद तौरु ॾिना। मीर अला बख्श खान टालपुर चयो त सिंध हुकूमत मुतासिर कोहली बिरादरी के मासूम ॿारनि ऐं परिवार सां हर मुमकिन सहकार कंदी। उन चयो त सोशल मीडिया ते संदसि बयान खे ग़लति रंग ॾेई मुखालफ़नि ग़लति पेश कयो, जंहिंजो हू सख़्त मुज़मत कनि था ऐं वधायत कई त उन कॾहिं बि वारसनि बाबति को नामुनासिब बयान नाहे ॾिनो। उन वधीक चयो त वाक़े खां अॻु कंहिं बि तकरार बाबति आगाह कयो वञे हा त शायदि ही अफ़सोसनाक वाक़ियो ई पेश न अचे हा, पर उन ॻाल्हि ते बेजा एतराज़ कयो वियो। पीपल्स पार्टी अॻवाननि सोशल मीडिया ते मनफ़ी प्रोपेगेंडा जी मज़बत कंदे चयो त हू हर वक़्तु कोहली बिरादरी सां गॾु आहिनि। उन मौक़े ते मिर्ज़ो ख़ान दलवानी, इमदाद शाह चयो त वाक़े खां वठी हू वारसनि सां गॾु आहिनि ऐं इंसाफ़ मिलण ताईं संदन साथ ॾींदा। वारसनि खां मिलण खां पोइ मीर अला बख्श खान टालपुर मीडिया सां पुण गुफ़्तगू कई। रिपोर्ट कर रहा है अली गुलाम खोसो, मीडिया कोऑर्डिनेटर, टीम ह्यूमन राइट्स पाकिस्तान। उन्हनि सां हक़ रसाई थी आहे, इंशाअल्लाह ताला हक़ रसाई थींदी ऐं उनखे जेका पूरी जेका सज़ा कानून मुताबिक़ जेका आहे इंशाअल्लाह ताला ईंदी। त मूं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई हुई। बाक़ी सोशल मीडिया ते जेके असांजा मुखालिफ़ आहिनि पार्टी जा, उहे जेका गंद पिया फैलाइनि, ग़लति जेको ॻाल्हियूं पिया कनि, सो उन्हनि जी भरपूर जेको आहे सो उन्हनि खे निंदियां थो ऐं उनखे भरपूर जेको आहे सो उन्हनि जे पंहिंजो उनखे ख़िलाफ़ु करियां थो। बाबा उहो जेको आहे सो कंहिं MPA ते या कंहिं बि चङे माण्हू ते हिननि जेको सोशल मीडिया वारा आहिनि मुखालिफ़, उहे जेके गंद उचाइण खां पासो कनि ऐं खामख़ा जो जेको गंद उचाइण उहो ग़लति तासुर पैदा कनि, उहो न कनि। जेका असांजे जिन माण्हुनि सां इहो वाक़ियो थियो आहे उन्हनि खे बि सॼी ख़बर आहे त असां उन सां कहिड़ी हमदर्दी कई आहे, उहा उन्हनि खे ख़बर आहे। अॼु बि हिते आयो आहियां, हिन सां जॾहिं कराची मां आयो आहियां त बर वक़्तु हिते पहुतो आहियां। हिननि जी फाता ताज़ियत बि कई आहे ऐं मूं जेको आहे ₹1 लख हिनखे पंहिंजे तरफ़ां जेको आहे उहो बि ॾिनो आहे, जेको हिन खे सहायता मूं पंहिंजे तरफ़ां पूरी कोशिशि कई आहे हिन जे लाइ त माण्हू गिरफ़्तार थिए। उहो माण्हू गिरफ़्तार थी वियो आहे। पुलिस खे मूं ईअं कोन्हे त माठ करे वेठो हुउसि, मूं पुलिस खे चयो, पुलिस ते कोशिशि कई आहे, तॾहिं माण्हू गिरफ़्तार थियो आहे। ईअं कोशिशि खां सवाइ माण्हू गिरफ़्तार कोन्ह थींदो आहे। उहो गिरफ़्तार थियो आहे ऐं हिन जी हक़ रसाई थी आहे। इंशाअल्लाह ताला हिन जी हक़ रसाई थींदी ऐं कानून मुताबिक़ जेको आहे सो हुनखे सज़ा बि ईंदी ऐं हिननि जी इंशाअल्लाह ताला हक़ रसाई थींदी। त इहो बाक़ी जेके असांजा मुखालिफ़ पीपल्स पार्टी जा आहिनि उहो त मुखालिफ़त कंदा ई रहंदा। उन्हनि मुखालिफ़त जी असांखे परवाह कान्हे। असां पंहिंजो कमु कंदा रहंदासीं। असां जेको पीपल्स पार्टी जेका पॉलिसी आहे, असीं पंहिंजे वोटरनि जी ख़िदमत कंदा रहंदासीं इंशाअल्लाह।